हेतिरो वक़्तु समाज में रहण थियो आहे। प्रभु कृपा सां कदम कदम ते हीअं स्टडी कराईंदो हो। छा कुझु भरियो पियो आहे समाज खे चवण जे लाइ, ॿुधाइण लाइ। प्रभु कृपा करे जंहिंखे हलाए ॼाण त ॾिजे। हाणे साहब हिते वचन में चवनि था, प्राणी प्राणी जंहिंजे अंदरि प्राण हलनि था, जंहिंजे अंदरि हा, जीअं वचन मोट में ॾींदो न, शब्द मां पुछांदो, तव्हां वचन बद्ध थींदव। कीअं संकल्प वठायो वेंदो आहे मंत्रियुनि खे, वज़ीर एज़म खे, पर हो जेको पढ़े ऐं हेॾो छड़ो हे कंध लोॾींदो वञे त बि थी वियो न साईं, हे कर्म थी वियो। वाणी खां वधीक त कर्म थियो न, पर न क़बूलियत न आहे, वात सां चओ, उहो चवायो वेंदो आहे, तॾहिं वचन बद्ध थींदो। संकल्प माना वात सां चओ तूं ॿधबे। तीअं वाणी बि जेका पढ़िजे उहा सभई चइनि तॾहिं उहो ॿधबा। श्री राम। त संत असांखे ॿधण जे लाइ या उन्हनि खे ॼाण आहे। प्राणी जंहिंमें प्राण हलनि था, नारायण, नारा श्री राम। नारा माना जल, इण माना धरती। नारा माना ॿिन्ही खे गॾे करके शेष आवाहन कयो। शब्द हवा ठही, पोइ अग्नि थी, पोइ पाणी थियो, पोइ जल थियो। श्री राम। पाणी फैलदे झग थी, उन झग मां कीड़ो पैदा थियो जंहिंजो नालो पियो शेष। इन जे लाइ पहिरियों पैदाश शेष जी आहे, माना नांग जी आहे। इन जे लाइ नांग खे देवता सॾियो वेंदो आहे। श्री राम। उनजी पूजा कई वेंदी आहे, ॿिए कंहिं जानवर जी पूजा न कई वेंदी आहे। उन आवाहन कयो, उहो भॻवानु सूक्ष्म विष्णु मां नर नारायण जे रूप में हुनजे सेन कई अची मथों। नारायण। श्री राम। हा, शुद्ध लेह, शुद्ध लेह प्राणी नारायण। हा, भगवान कृष्ण गीता में अर्जुन जे पुछण ते इहो जवाब ॾिनो, अखर अखर ॾे ध्यान हुजे। श्री राम। गीता सभिनी शास्त्रनि जो तत्व आहे। चवनि था, साईं भगवान तूं कर्म छो थो करें, तोखे करण जी बि ज़रूरत आहे। चए थो, हा अर्जुन सही आहे। हे मां कर्म तॾहिं कयां थो जो हे मुंहिंजा नारायणी चोलो आहिनि। इते अखर खे प्रगट कयो अथई। हे जेके नारायणी चोलो आहिनि, जेकॾहिं मां न कंदुमि और मूंखे ॾिसी करे उहे कंदा, उहे पंहिंजे स्वरूप खे सुञाणींदा, न कंदुमि त उहे गतर में वेंदा। इहो दोष मुंहिंजे मथां चढ़ंदो। तंहिं लाइ श्री राम आचार्य ते जेको शास्त्रनि जो ॼाणू आहे, संस्कृत जी आख़िरी पद्धति पढ़ियल आहे, चाहे उहो निर्लेप रहे थो, कोई उनखे लिप्त नथी थिए माया, पर हुनखे आचरण अहिड़ो करिणो आहे जंहिंमें समाज ॾिसी बिगड़े न। चाहे उहो अल्पित आहे, पर अहिड़ो कमु न करे। जेकॾहिं कंदो राम, उन जे मथां दोष आहे। संसार खे ठाहिण जे लाइ पाण खे नियंत्रण में जीव खे रखणो ई पवंदो। पाण खे ज़हर पी करके ॿियनि खे अमृत पीआरणो पवंदो। पाण खे निवी करके बि नंढनि खे वॾो करिणो पवंदो, तॾहिं उहो नंढपण सिखंदा। न त तोखे बि अहंकार आहे त नंढा बि अहंकार में रहंदा। तूं वॾो थियणु चाहें थो, अॼु वॾा चवनि था साईं नंढो थी रहणो पए थो घर में। अरे बाबा, इहा ई फ़िलसफ़ी ही जेका तोखे पहिरियों धू शुरू करणी हुई। वॾो उहो आहे घर जो जेको नंढो थी रहे। मुंहिंजा प्यारा श्री राम। ॿ बीठा टकरनि, मां वॾो, संत बीठो, चए साईं फ़ैसिलो कर। चए भाउ, जेको साम्हूं वारे खे वॾो करे उहो ई वॾो। जेको साम्हूं वारे खे, ॿई हिक ॿिए जे साम्हूं आहिनि। नंढो केरु आहे भाउ, नंढो केरु आहे भाउ। श्री राम। सभु को पंहिंजी पंहिंजी जाइ ते वॾो आहे। सभु को पंहिंजी पंहिंजी जाइ, पंहिंजे पंहिंजे कार्य में। प्राणी नारायण भाव रहियो त सृष्टि जे हलाइण जे लाइ उन नारायण जे नाभि मां ब्रह्मा निकितो। उन ब्रह्मा संकल्प सृष्टि ठाही, वेद ख़ुदि न लिखिया। वरी उन्हनि मां चइनि ऋषिनि उन्हनि जो आवाहन कयो, जंहिंमें हिकु हिकु वेद लिखियो। अॼु उन चइनी वेदनि जे ऋषिनि जो नओं मंदरु ठहियो आहे। गीता मंदर सां सप्त सरोवर खां अॻिते हली करके उन चइनि ऋषिनि जा फोटो लॻल आहिनि। मूंखे वरी 5-6 साल थिया आहिनि, मां उते नओं मंदरु ॾिसी आयुमि। श्री राम। त मां आख़िर हिकिड़ो विच में चवां, इन तुक ते बसि एतिरो अर्थ कयां थो। अॼु संत चवंदा संसार सुपनो आहे। संत चवंदा इहा ॻाल्हि चवण में आहे या ॾिसण में ईंदी, सम्झण में ईंदी, असांजे मग़ज़ में ईंदी? सचाई सां चओ वेली।
हाणे असां हिन खे सम्झूं थोरो त जेको अंदरि असांखे निंड में सुपने में जेको सुपनो अचे थो उहो जीव रचित आहे, उहो जीव रचित आहे और उहो हिकु घड़ी सुपनो हलंदो आहे। महसूस ईअं थींदो आहे असांखे त असां कॾहिं 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 भई सॼा सुपना ॾिठासीं पर ईअं थींदो न आहे, थींदो हिकु घड़ी आहे, शास्त्र लिखियो आहे। उहो जीव रचित आहे, उन में हिन शरीर खे कुझु करिणो न पवंदो, हिन शरीर खे कुझु करे न सघंदो, न कुझु करिणो अथसि। और हे जेको जागृत सुपनो आहे इहो ईश्वर रचित आहे, इहो ईश्वर रचित आहे, इहो ईश्वर रचित दीर्घ काल हलण वारो आहे और हो अल्प काल हलण वारो आहे। इन दीर्घ काल जे हलण जे ईश्वर रचित सुपने खे हे वेद शास्त्र ठहिया। श्री राम। त असांखे कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे, हरे राम। कीअं सुभाउ धारणो आहे, कीअं गंगावत प्रवात पंहिंजो रहणो आहे, कीअं बालवत सुभाउ नौतन रखणो आहे, इहे सभु असांखे हिन जीवन में कर्तव्य कर्म जो पालन करणो आहे जेका भॻवानु चए थो। श्री राम। जेके कर्तव्य कर्म जो पालन कंदा हूंदा आहिनि साईं कंवरराम साहिब जहिड़ा, आहा उन जूं ॻाल्हियूं ॿुधण सां अखियुनि में रतु ईंदी, बेटा पाणी न ईंदो, उहे खून पींदा आहिनि पंहिंजो अंदर जो। जेके फर्ज़ जो पूरो पालन कंदा हर हिक सां, इहा ख़बर उन्हनि खे हूंदी। श्री राम श्री राम। साईं कंवरराम जो मां हिकिड़ो मिसाल ॾियां, भई अॻियां जे हले न त ॿियनि खे केरु सुञाणे, सभिनी संतनि खे वठी हलनि पर हुनखे अॻुवाणी करणी पए, माण्हू उन खे त किन खे ख़्यालु थिए संत अॻियां थो वञे। संत जी भावना कंवरराम जहिड़े जी सभिनी खे खणी हले, अॻियां कीअं हलंदो, सभिनी खां आसीस वठे, पर हुनखे अॻुवाणी करणी पवंदी त पोइ कंहिंजे दिलि में थींदो असांखो अॻ में थो वञे राम। त संत मन जी गति सम्झी करे हुनजी मन ते पकड़ी, हुनजे अंतःकरण शुद्ध ई धर्मात्मा हो। चई विधे अबा अॻियां हलियो पए, जेको अॻियां आई घिटी त अॻियां जेको हले थो अॻ में उहो ईंदो, उनजे अॻियां आयो सान। अबा सम्झो था न, त सान सचा पहिरियों कंहिंजी नास कंदो। त मुंहिंजा प्यारा जेके अॻियां हलनि था उनजे मथां वॾी जवाबदारी आहे मुंहिंजा प्यारा। श्री राम। असां जल्दी अखर कढी न विझूं, जेको अॻुवान आयो उहो कंहिं जंहिं लाइ ख़लक हले त उनखे वठी थी हले त उनखे पोयां ओॾो ख़्यालु आहे, जल्दी आङुर न खजे, पर हुनखे तव्हांजे लाइ अॻुवाणी करणी पए थी, न त अॻियां करण में खणण में केतिरा हुनखे कष्ट अचणा पवनि था। त मुंहिंजा प्यारा हिते चऊं असां नारायण सुध लेह, हरे राम। त नारायण जो सम्झियो न शब्द, नारायण सुध लेह, त नारायण छड़े जपण सां कमु पूरो थी वञे न। नारायण मां ब्रह्मा थियो, ब्रह्मा मां वेद ठहिया, वेदनि असांजे लाइ संसार जो हलणु लिखियो। त असां इंसान खे चवनि था तव्हां उन्हनि वचननि जी सुध रखो त असांखे छा छा करिणो आहे। प्राणी नारायण सुध लेह, छिन छिन अवध घटे निसबासर, बिरथा जात है देह राम। तूं पंहिंजे हथनि सां, पंहिंजे अखियुनि सां, पंहिंजे पेरनि सां सुठे पासे वञी संसार में यश खणी वञ, हरे राम। तुंहिंजो संसार में ॿियो रूप यश जो हले।